जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथाऊं। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। ऐं कमेंट बॉक्स में जय श्री कृष्ण ज़रूरु लिखंदा। त हलो त पाण शुरू था कयूं। अध्याय 26। नारद मुनि चयो त हे राजा प्रथु, ब्रह्मा जो एॾो कल्प पूरो थियो तॾहिं महाप्रलय थींदी आहे, जंहिंमें सभु प्राणी नाश थी वेंदा आहिनि। ॿी प्रलय बि थींदी आहे, जंहिंमें जेको प्राणी मरे तंहिं लाइ प्रलय थींदी आहे। ब्रह्मांड में सभिनी नमूननि जा प्राणी रहंदा आहिनि, जंहिंजे लोकनि जा नाला उन्हनि जी ॻोल्हाई योजन ऐं यजुर्वेद में हेठे नमूने ॼाणियल आहे। ब्रह्मांड में 14 लोक देव यानी गुप्त आहिनि, जंहिंमें 7 लोक उहे आहिनि जो मरी पंहिंजे कर्मनि अनुसार उन लोक में वञनि था। 100 लोक हीअ आहिनि: भोर, मुंहुं, सहू, मह, जन, तप ऐं सत्य। ही सत्य ऐं सत पाताल आहिनि, जिन में प्राणी रहनि था। अतल, वतल, सतल, रसातल, तलातल, महातल ऐं पाताल। ब्रह्मा सृष्टि जो कर्ता आहे, यानी सृष्टि खे बणाईंदड़ आहे। ब्रह्मांड नालो तॾहिं ई पियो आहे। विष्णु भॻवान ब्रह्मांड जे प्राणियुनि खे पालींदड़ यानी राशन ॾींदड़ आहे। महादेव ब्रह्मांड खे नाश कंदड़ आहे। अहिड़ी तरह टिनी देवताउनि खे पंहिंजा सभु कर्म विरायल आहिनि। दुनिया ॿिनि क़िस्मनि जी आहे: हिकु चर यानी हलंदड़, जंहिंमें अंसा, हैवान, पखी, परिंदा, जीव जंतु वग़ैरह, जंहिंखे चर जगत चइबो आहे। ॿियो अचर यानी कि न हलंदड़, हिकु हंधि बीठल, जीअं त वण, गुल, फल, जंहिंखे अचर जगत चइजे थो। इते श्री पद्म पुराण कार्तिक माहत्म जो 26 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 27। भगवान श्री कृष्ण चयो त हे सतभामा, अहिड़ी तरह नारद जी इहा वाणी ॿुधी राजा प्रथु नारद खे ॾाढे आदर सत्कार सां रुख़्स ॾिनी। हे सतभामा, एकादशी व्रत महीने में वेसाख, सावण, कती ऐं मांग इहे मूंखे ॾाढा प्यारा आहिनि। अञा बि मूंखे महीननि में कती, वणनि में तुलसी, तीर्थनि में द्वारिका, तिथियुनि में एकादशी इहे मूंखे प्रिय लॻंदा आहिनि। इन करे जेके बि मनुष्य पंहिंजी इंद्रियुनि खे काबूअ में करे हिननि जो व्रत ऐं पूजन कंदो, सो पापनि खां मुक्त थी जल्दी मूंखे अची मिलंदो। सतभामा चयो त हे नाथ, अव्हां जो चयो त ॿिए जे अधु पुञ ॾियण जी ते कुल्ला तरी वई, त ॻाल्हि हाणे मूंखे अचरज में विझी छॾियो आहे। कार्तिक महीनो अव्हां खे एतिरो प्यारो आहे जो पतीअ जो ॾोह कंदड़ स्त्री बि तरी वई। हे नाथ, भला इहो ॿुधाए त परायो पुञ ईअं मिले थो या ॾियण सां बि मिली वेंदो आहे? श्री कृष्ण चयो त हे भॻवान, हे चयो त प्यारी, हाणे इहा ॻाल्हि ॾाढे रहस्य जी आहे। युग 4 उन में सतयुग में जेकॾहिं हिकिड़ो खणी पाप कंदो त सॼो नगर यानी शहर भोॻींदो। त्रेता युग में हिकिड़े जे पाप करण जो सॼो पाड़ो लोड़ींदो। द्वापर युग में जेकॾहिं को पाप कंदो त सॼो कुटुंब ॾिसंदो। ऐं कलयुग में जेको पाप करे थो सो ई ख़ुदि भोॻे थो। हाणे पाप ऐं पुञ जो हिसो कीअं थो मिले, सो ध्यानु ॾेई ॿुध। श्राद्धी ऐं श्राद्ध में हिकिड़े ई बर्तन में खाइण सां पाप पुञ जो अधु हिसो मिले थो। कहिड़ी हिकिड़ी कतार में वेही खाराइण सां, पढ़ाइण या यज्ञ करण सां चौथो हिसो पुञ जो मिले थो। कंहिंजी शेवा करण, ॾिसण या परियां ई ध्यानु करण सां हिकु ई सवणो हिसो पुञ मिले थो। ॿिए जी गिला करण, चुगली हणण, ॿिए खे धिकार यानी नफ़रत सां ॾिसण, उहो मनुष्य पंहिंजा कयल सभु पुञ नाश करे थो। पाप हथ वठी ख़रीद करे थो। जो कर्ज़ ॾियण खां सवाइ मरी वञे थो यानी कर्ज़ ॾींदड़ पैसे जो रूप में उन जा पुञ खणी थो वठे। सेखारण, सलाह ॾियण ऐं कम जी सामग्री ॾियण वारो मनुष्य 6 हिसो प्राप्त करे थो। जीअं त प्रजा जे पाप जो 6 हिसो राजा भोॻे थो, अहिड़ी तरह स्त्रीअ जो पति, पुट जो पिता ऐं शिष्य जो गुरु हासिल करे थो। जेकॾहिं स्त्री पंहिंजे पतीअ जी आज्ञा जो उल्लंघन नथी करे त बराबरि अधु हिसो पुञ जो वठे थी। जेकॾहिं धर्मात्मा, दानी पुरुष ॿिए हथां दान कराए थो, पोइ भले हू नौकर छो न हुजे, तॾहिं बि पुञ जो 6 हिसो हासिल करे थो। कंहिं मनुष्य खे पालींदड़ उन जो 6 हिसो पुञ खे खणे थो, पर उन खां सेवा कराईंदो त कुझु बि न खणंदो। अहिड़ी तरह हिन कलयुग में पाप पुञ जो भागी थी सघे थो। पहिरियों नेम हींअर कोन्हे, पर उहा पाप या पुञ कयल हींअर कोन था मिलनि। हिकु कलयुग में जेको कंदो सो ही भोॻींदो। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 27 अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 28। उज्जैन नगरीअ में हिकु ब्राह्मण रहंदो हो, जंहिंजो नालो गंगाधर हूंदो। हू ॾाढो किरोड़पति हो। दुष्ट बुद्धि बि अवल दर्जे जो हो, यानी हिन में सभु क़िस्मनि जा ऐब हुआ। शराब पीअण, मांस खाइण, पराई स्त्री मतिलबु त पापी हूंदो हो। व्यापार चमड़े जो कंदो हो। हिकिड़े ॾींहुं व्यापार कंदे हिकु
अची राजा महेशपति जी नगरी में पहुतो। उत नगरी में पवित्र नर्मदा नदी वहंदी हुई। कार्तिक जो महीनो हो। गंगाधर महाराज नर्मदा किनारे अनेक क़िस्मनि जनि मनुष्यनि खे ॾिठो। के सनानु करे आया आहिनि, के जप पाठ होम करे आया आहिनि, के भॻवान जे भॼननि में लीन आहिनि, त के भॻवान जे नाले जी दुनिया में मगन आहिनि। मतिलबु त पंहिंजे कर्म में हर को मस्त हो। कार्तिक जो उत्सव ॾिसी गंगाधर सॼो महीनो उते ई रही पियो। नर्मदा किनारे ते अची अनेक प्रकार जे संतनि जा दर्शन कंदो, अनेक उन्हनि जी कथाऊं ॿुधंदो ऐं दिलि में हंडाईंदो। अहिड़ी रीति अची पूरो महीनो थियो। इन पूर्णमासी तिथि ते ॾिठो त गऊ ऐं ब्राह्मण जो पूॼन पियो थिए। किथे भॻवाननि जे भॻवान में भॻत झुमरियूं पिया पाइनि ऐं भॼन पिया ॻाइनि। कार्तिक जी पूर्णमासी ॾींहुं भॻवानु महादेव तरिपिरा दैत्य खे मारे उन जी 3 पुरियुनि यानी नगरियुनि खे जलाए करे ख़ाक करे छॾियो। उन उत्सव में लोकनि में ॾीया ॿारण शुरू कया विया। कार्तिक जो उत्सव ॾिसंदे ॾिसंदे गंगाधर महाराज खे ओचितो ई ओचितो कंहिं कारीहर नांग ॾंग हयो, जंहिं करे बेहोश थी ज़मीन ते किरियो। उनखे किरंदो ॾिसी अनेक भक्तनि उनखे घेरो कयो। तुलसीअ जो ॾल उन मुंहं में विधनि। गंगाधर महाराज जा प्राण पखेड़ू पिंजरे मां परवाज़ करे विया। यमदूत उनखे चयो खंभो ॿुधी करे चित्रगुप्त वठी आ। चित्रगुप्त यमराज खे चयो त हे महाराज, हिन पंहिंजे जीवित में को बि चङो कर्म न कयो आहे। हिन जी देह दृष्टि अशुद्ध आहे ऐं पाप मूर्ति आहे। इहो ॻाल्हि ॿुधी यमराज हुकुम कयो त हिन दुष्ट खे काल अग्नि ॾेखारो। दूतनि जे हथां मददगारनि सां मारियो ऐं कुंभी नरक में वञी हयो। त अहिड़े दुष्ट जो मुंहुं बि ॾिसणु चङो न आहे। यमराज जो हुकुम ॿुधी उन दुष्ट आत्मा खे मददगारनि सां सटींदा कुटींदा गरम तेल में अची विधऊं। तेल में पइण सां ई उहा काल अग्नि थधी थी पई, जीअं भक्त प्रहलाद लाथी हुई। इहा हाल ॾिसी प्रेतपति सारो वृतांत यम खे ॿुधायो। उते देवऋषि नारद अची पहुता ऐं उन्हनि चयो त ही नर्क भोगण लाइक़ु कोन्हे, छाकाणि त हिन सॼो महीनो व्रत रखण वारे संतनि महात्माउनि जा दर्शन कया आहिनि, उन्हनि जो संग कया। इन करे हिन जे में पुंछ जो अन्न आहे। तंहिंखां सवाइ हिन खे तुलसीअ जो दल मिलियो आहे ऐं जल में सनानु बि करायो वियो आहे। इन करे हिन खे यक्ष जूणी में रही सिर्फ़ु नर्क जो दर्श ॾेखारो मुक्त कयो। एतिरो चई नारद हलियो वियो। भॻवानु कृष्णचंद चयो त हे सत्यभामा, उन गंगाधर महाराज खे दूत सिधो यमराज वटि वठी आया ऐं सारो वृतांत करे ॿुधाइनि। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 28 अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। त अॼु असां 26, 27 ऐं 28 अध्याय जी कथा तव्हांखे ॿुधाई आहे। इहा कथा तव्हां अॻियां पंहिंजे दोस्तनि ऐं मित्रनि सिंधी भाउरनि में शेयर कंदव। अॻियां पाण ॿुधंदासीं कथा 29, 30 ऐं 31 जी। त सभई प्रेम सां चवंदा जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।